अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु तव्हां सां कुझु ड्रामनि जे बाबति ॿुधाइण वारा आहियूं ऐं हिकु ॾुख जहिड़ी ख़बर आहे। ॾुख जहिड़ी ख़बर पहिरीं ॿुधाईंदासीं तव्हांखे त असांजी सिंध जी तमामु बहितरीनु अदाकारा जेका शमा मंगी पहिरीं बि तबियत ख़राबु थी चुकी हुई, वरी हाणे ॿीहर हुनजी तबियत ख़राबु थी वई आहे। हुनजे लाइ दुआ ज़रूरु कजो कि हुनजी तबियत सिहतयाब थिए। शमा मंगी जेके सिंध जी बहितरीनु आर्टिस्ट आहे। बाक़ी तव्हां सां कुझु ड्रामनि नवां अचण वारा आहिनि, उन्हनि जे बारे में बि ॻाल्हाईंदासीं। हिकु ड्रामो आहे तेज़ाब, जेको सिंधू टीवी ते तमामु जल्दी ईंदो ऐं हिकु उर्दू जेका चैनल आहे मन टीवी, उनजे लाइ बि हिकु ड्रामो तयारु कयो वियो वञे। हुनजे नाले जी अञा सुञाणप न आहे थी सघी। अख्तर खोखर साहब जिन पंहिंजे फेसबुक ID ते रखी। इंशाल्लाह हुनजे बारे में बि तव्हां लाइ फुल वीडियो खणी ईंदासीं जॾहिं कास्ट फुल थींदी तॾहिं। जेकॾहिं तव्हां उर्दू ड्रामनि खे पसंदि कयो था त KTN ड्रामा हाणे हिकु जहिड़ा जेका रिकॉर्डिंग आहे उहो शुरू थी चुकी आहे। हबीब पंवर, सैयद फ़खरुद्दीन शाह जिलानी ऐं रेमनाज़ इन्हनि जा कुझु सीन रिकॉर्ड थी चुका आहिनि। इहा कल्ह ऐं अॼु जेको बि ईंदो तव्हांखे फेसबुक ते ॾिसंदा तव्हां। ऐं अमीर जो हिकु नओं ड्रामो अचण वारो आहे, हुन मूंसां राब्तो कयो आहे। तव्हां उहो वॉइस पाण ॿुधी सघो था त हुन वॉइस में छा चयो आहे। हाँ मेहरबानी अल्हम्दुलिल्लाह, मां बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? यानी हाणे तूं मूंखे ॿुधाए, तूं थर में कहिड़ी शइ ते रहंदो आहीं? हिकिड़ी थर जी मटीरियल आहे, उहा करणी आहे। हुनजे लाइ मूंखे जेको आहे सो थर जी माइनि जा कपिड़ा ऐं मर्दनि जा जेके पटका ऐं माइनि जा जेके चोलियूं चूड़ा इहा हुई अॼु जी कल्ह जी नई ख़बर। बाक़ी जेको बि नओं ड्रामनि जे बारे में तव्हांखे कुझु ॼाण खपे या पुराणे ड्रामनि जे बारे में ॼाण खपे त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, जीअं असां तव्हांजे लाइ तमामु बहितरीनु खां बहितरीनु वीडियो खणी अचूं ऐं सचा वीडियो खणी अचूं जंहिंमें सच हुजे, बाक़ी कूड़ फ्रॉड न हुजे। त असांजे चैनल ते नवां हुजो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा, जीअं असांजी हिमत अफ़ज़ाई थिए। बाक़ी जिते हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सिंध सलामत, साथ सलामत।